नई विनर टीम जो स्पॉन्सर साईं मदर साहब असां सां गॾु मौजूदु न अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सर सभ खां पहिरियां तव्हांखे मुबारकबाद हुजे ऐं कीअं इहो पहिरियों भेरो तव्हांखे ख्यालु आयो त टीम खे स्पॉन्सर कजे। सर थैंक यू वेरी मच तव्हां पंहिंजो टाइम ॾियण जे लाइ। जीअं त अॼु असां ॾिठोसीं त जेको आहे त विनर टीम ऐं लूज़र टीम ॿिन्हिनि जी तमामु घणी महिनत हुई ऐं ॿिन्ही जेको आहे तमामु घणी रांदि पेश कई ऐं उन टीम जेको आहे त कामयाबी हासिलु कई जंहिं वधीक महिनत कई। पर जेका अपोनेंट टीम हुई उन बि हिकिड़ी बहितरीनु रांदि पेश कई। असां ॾिसूं त जेका हीअ क्रिकेट रांदि आहे सिर्फ़ु इहा जेकॾहिं हिते असां ॾिसूं था पिया त इहा सिर्फ़ु रांदि न आहे, हिकिड़ो भाईचारे अमन जो हिकिड़ो पैगाम आहे। ऐं उन खां बाद में असांजे नौजवाननि खे अञा ओतिरा मौक़ा फ़राहम न आहिनि थी सघिया। जेकॾहिं असांजे नौजवाननि खे जीअं असां ॻाल्हि कयूं पके क्रिकेट ग्राउंड जी, उन खां बाद में लाइट्स वग़ैरह जी, त इन जे हिसाब सां असांजे नौजवाननि में एतिरो टैलेंट मौजूदु आहे जो उहे ज़िले सतह ते, डिवीज़न सतह ते, सूबाई सतह खां हटी करे क़ौमी इंटरनेशनल सतह ते पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे वालदेन जो, पंहिंजी ज़ात पात जो नालो रोशन करे सघंदा। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त पंहिंजे आस पास जेके ॿिया कंट्रीज़ आहिनि, इंडिया हुजे, नेपाल हुजे, मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में जेंज़ी हिकिड़ो वॾो जेको आहे उहो इनकलाब आंदो आहे। चवनि क़िस्म जो पाकिस्तान में अची सघे थो, ख़ासि तौर ते पाण काफ़ी टाइम थी वियो आहे असां बि वीडियो ठाहियूं था पिया, इहे दोस्त असांजा एहतजाज बि कनि था, लेकिन जेकी बेसिक फैसिलिटीज़ आहिनि ख़ासि तौर ते जेकॾहिं स्पोर्ट्स जी ॻाल्हि कयूं त असांखे उहे बि नथियूं मिलनि। सर स्पोर्ट्स जी मां पहिरियों ॻाल्हि कई न त पहिरियों स्पोर्ट्स सिर्फ़ु हिकिड़ो टाइम पास जो नालो न आहे, हिकिड़ी फिज़िकल जेका एक्सरसाइज़ आहे उहा बि थिए थी पई। ऐं असां ॾिसूं था पिया न त असां वधी करे असांजा नौजवान जीअं ईअं महिनत कंदा रहनि त असांजो त इहो सरदार मोहम्मद इस्कान मार स्पोर्ट्स मिनिस्टर खां बि इहो जेको आहे मुतालबो आहे त असांखे सरहद शहर खे हिकिड़ो बहितरीनु ग्राउंड फराहम कयो वञे त जीअं उते असांजा नौजवान महिनत करे अॻिते वधनि। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे स्पोर्ट्स बि हिकिड़ो अलॻि हिकिड़ो प्रोफेशन आहे। जेकॾहिं उन में इहे असांजा नौजवान वधंदा इन जे हिसाब सां हिकिड़ो शऊर बचे थो पियो, छो त अॻे हिकिड़ी अलॻि क़िस्म जो हिकिड़ी रांदि हूंदी हुई, पर अॼु जेका ॾिसूं त माशाल्लाह नौजवाननि में तमामु घणी अवेयरनेस अची चुकी आहे ऐं उहे जेके क्रिकेट जा हिकिड़े पैरामीटर्स नी उहे उन्हनि ते बि जेको आहे त पूरा लहनि था पिया। ऐं ईअं जेकॾहिं हू पंहिंजी कोशिशुनि खे जेको आहे जारी ऐं सारी रखंदा त इंशाल्लाह उहो ॾींहुं परे न हूंदो जॾहिं उहे पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदा। इन फ्यूचर छा बाबा जेकी बि मुख़्तलिफ़ टीम्स आहिनि या टूर्नामेंट्स आहिनि उनखे स्पॉन्सर कंदा वे ऐं आख़िर में जेके नौजवान आहिनि या वञा स्टूडेंट्स आहिनि त उन्हनि जे लाइ छा मैसेज हूंदो आहे? सर इंशाल्लाह ऐं जेसो ई सॼी संगत जो साथ आहे, कोऑपरेशन आहे, असां स्पॉन्सर कंदा रहंदासीं। ऐं उन खां बाद में हिकिड़ी एम ॻाल्हि त जेका असांजी अॼु जी विनर टीम आहे उन्हनि जे लाइ असां 10,000 जेको आहे नक़द इनाम जो जेको आहे त ऐलान कयूं था पिया। इंशाल्लाह जल्द सॼी संगत खे हिकिड़ी चांहि पार्टी घुराए करे 10 खां 12,000 असां इंशाल्लाह इनाम जेको आहे मुहैया कंदासीं। ठीकु आहे, थैंक यू।